मास्टर रांजन सिंधु भवन जी फाउंडेशन जेका नीम आहे मज़बूत अटल इरादनि वारी जेका नीम आहे उहा नीम आहे असांजी फाउंडेशन असांजा पूजनीय पिता साहिब श्री मोहनदास वलेचा। ऐं इन फाउंडेशन जा 4 थंबा हिकदम मज़बूत थंबा प्रकाश जितेंद्र कविता संगीता ऐं इन जी आसीस भरी छत असांजी माता रानी वलेचा, जंहिंजी फाउंडेशन एडी मज़बूत हुजे, थंबा एडा मज़बूत हुजनि, छत एडी निमिरता वारी हुजे ऐं उन जूं जेके भितियूं आहिनि, स्टेज आहे, जेके उन जूं टेबल कुर्सियूं आहिनि, हिक हिक शइ जेका आहे, भितियूं छितियूं सभु उहा आहियो तव्हां। अगरि हिन सिंधु भवन में नीम भी मज़बूत हुजे, पिलर भी मज़बूत हुजनि, छत भी हुजनि, पर भितियूं हुअण भी ज़रूरी आहिनि। त उहे भितियूं तव्हां सभु आहियो, तव्हां सभु असां वटि अचो था ॾाढे प्यार सां आदर सां, हिक खां हिकु अगरो प्रोग्राम थिए थो, तव्हां ॾिसो था त असांजी बि दिलि थिए थी असां सुठा कलाकार घुराए तव्हांजो मनोरंजन कयूं। त तव्हांजे बिना असां बिल्कुलु अधूरा आहियूं, तव्हां असांजो ॿियो परिवार आहियो। त हिकु ज़ोरदार ताड़ी तव्हां पंहिंजे लाइ वॼाईंदव, तव्हांजे बिना बि सिंधु भवन अधूरो आहे।